नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं आऊं आहियां संझा सईद हल्ला से हेडलाइन तरफ़। बदीन ज़िले में तबाही मचाईंदड़ LBOD सिम नाले ऐं पुराण ढोरे खे लॻल घारा बंदि करण वारो मामिलो इंतिज़ामिया लाइ मथे जो सूर बणिजी वियो। घारनि जो पाणी नेकाल करण लाइ पुराणे ढोरे खे RD 211 वटां कट ॾियण जी हिमायत ऐं मुखालफ़त में धरना जारी। पंगरियो शहर जे मुतासिर 6 UC शादी लार्ज ऐं भरपासे जे रहवासियुनि जो कट जी हिमायत में थरकोल रोड ते केतिरनि ई कलाकनि खां धरणो। कट जी मुखालफ़त में कलोई ऐं भरपासे जा रहवासी बि रोडनि ते निकिरी आया। धरणो जारी। मुज़ाहिरीन जो DC ऐं SSP बदीन सां ॻाल्हियूं नाकाम। पंगरियो वासियुनि जो चवणु आहे त सिम नाले खे RD 211 तां कट ॾेई पाणी नेकाल कयो वञे। कलोई वासियुनि जो मौक़िफ़ आहे त सिम नाले खे कट ॾिनो वियो त कलोई तालके समेत भरपासे जा इलाइक़ा ॿुॾी वेंदा। पाणी खे कुदरती लंघ ज़रिए नेकाल कयो वञे। बोर मुतासिरनि जी बहालीअ लाइ आलमी बिरादरी उहा मदद नाहे कई जेका थियणु घुरिजे हा। सिंध में 1100 मिलीमीटर बरसाति पई ऐं 20 तरबेला डेमनि जेतिरो पाणी आयो। एतिरी वॾी तबाहीअ खे अकेले सिर मुंहुं नथो रही सघिजे। माण्हुनि जो वॾे पैमाने ते नुक़सानु थियो आहे। हुननि जी कावड़ जाइज़ आहे। हुकूमत खे सब्र जो दामन न छॾणु घुरिजे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं टंडियल अहियार में बरसाति मुतासिरनि लाइ क़ाइमु कयल टेंट सिटी जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत खे घटि में घटि 15 लख ख़ैमनि जी ज़रूरत आहे, पर समूरे मुल्क में कोशिश बावजूदि 3.5 लख ख़ैमा जो ऑर्डर थी सघियो। रोज़ानो रुगो 8000 खां वधीक ख़ैमा नथा मिली सघनि। वॾे वज़ीर मीरपुर ख़ास ऐं झंडोमरी जे बोर मुतासिर इलाइक़नि जो बि दौरो कयो। मिठड़ाव कैनाल में पाणी सतह जो पिणु जाइज़ो वरिताईं। पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबब ईंदड़ तबाही रोकण ऐं ईंदड़ नस्ल जो मुस्तक़बिल बचाइण लाइ शंघाई सहकार तंज़ीम खे किरदारु अदा करण जी अपील करे छॾी। पाकिस्तान में 1 सैकड़ो बि कार्बन गैस ख़ारिज नाहे थींदी। उन बावजूदि एतिरी वॾी तबाही जो शिकार थियो आहे। ॿोॾि सबबि अरबें डॉलर जो नुक़सानु थियो, पर आम माण्हू जी ज़िंदगी बि तबाह थी वई आहे। 400 ॿारनि समेत 1400 खां वधीक माण्हू फ़ौत थी चुका आहिनि। हज़ारे एकड़नि ते बीठल फसल तबाह थी वियो आहे। लाइव स्टॉक जो बि वॾे पैमाने ते नुक़सानु थियो आहे। गैर मामूली बरसातुनि ऐं ग्लेशियर पघरजण सबबि मुल्क जी कुंड कुड़िछ में पाणी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो